हेलो गाइस, तो इसी से बोलता है पुराने ज़माने में माण्हू। तो दोस्तनि जे लाइ त असां एतिरो माना तोखां त महिनत कयूं पिया। महिरबानी करे लाइक ऐं कमेंट लाज़मी कयो। कमेंट लाइक लाज़मी कजो यार। ये अजयबगर हाँ दोस्तों ने कुछ दीदार कराए यार। पर यार में हमारा छोको चढ़े वेठो न, यार में छोको चढ़ो ये भी दीदार करा तो। बिल्कुल दोस्तों, ये माना समझ तक पुराने ज़माने यानी बेड़ी भी बीची है। बेड़ी में माना वो छोकरो ये बेड़ी है आई छोकरो है जार ते ॾिसण में चढ़ल है। वेझो करे बिल्कुल माना साफ कर बिल्कुल देखा। ये सो ठाने पे वाला पीछे में देखा लोहार लोहार आइन ये इन लोहार लोह के कुटी रहे हैं। कोडर आई मेरी गाल ठाने का गैस तो बुला रहा है। धागा वठी रहियो है। ये लिखियो तो नोलियुनि जा वेड़ा ठाहे कोरी कोरी इन कोरी धागा ठाही रहिया आहिनि। धागा ठाया सामान बिल्कुल के मेरे पर तो भाई वैसे तो आगे बोल नहीं वो कर लो ॻाल्हाए थो ॿुधण में आई थी। ठीक ठायो टांडो भी बेरे बेरे खाली दोस्तों ही ॾिसी सघो था तव्हीं ही टांडो ॿरी रहियो आहे अंदरि। काशी दीवार पे मैं चढ़े तो मैं खाना दे कुछ देखा नहीं। दोस्तों ये पुराने ज़माने जा जंड अटो पी रहिया आहिनि ॾिसी सघो था तव्हां। नीचे करे पूरे खाना घर है। छुट्टी बैग है ठीक है तो भर यार मसाले रहे हैं पक्की बात आप बात सही करो नहीं तो मैं दोस्तों ये हाडो है ॾिसी सघो था वॾा आहिनि। वठण लाइ वाला बचड़ो जलाए छॾियो हेॾां हे छा एतिरो घणो एतिरो टाइम पवंदो आहे मां अच्छा एतिरो टाइम पवंदो तव्हां ही ॻोठाणो घरु ॾिसी सघो था। ही सभु पथर जा ठहियल आहिनि।
ये छोकरी झूले ते ॾिसो झूली रही है। ओ नंढी छोकरी ये मानी पचाई रही है दोस्तों, तव्हां ॾिसी सघो था। गोठाणू घर कहिड़ो आहे? गोठाणू घर आहे। सभु पत्थर जा ई ठठल आहिनि। चमड़े जो कमु करे रहिया आहिनि, ॾिसी सघो था। चमड़ो ठाही रहिया आहिनि। तो ही छपरो ॾिस कहिड़ो सुठो ठहियल आहे, ॾिसी सघो था। कीअं सेटिंग में ठहियल आहे। तो ये लिखा भी क्या है, चुनरी चुनरी दोस्तों ये है सोनारू। हेठि में है दोस्तों, ये सब पत्थर जा रहे, सब पत्थर जा रहे। और इसी से वो जो गरीबा घर है दोस्तों ये रलियों ठाही रहियूं आहिनि। तुम तो जलते हुए काम से कानजी भर्त भर रहे हैं दोस्तों, ये भर्त भर रहे हैं। दोस्तों मिट्टी है दोस्तों, ये टोपियन जो दुकान है, सिंधी टोपियन जो। ये भी दोस्तों मिट्टी जा ही ठठल है। हाँ मिट्टी जा ठहियल आहिनि। दोस्तों ये मुझे गरीबा घर है। गेट भी खुले पियो है। सब दोस्तों मिट्टी जा ठठल है। दोस्तों यो अजब घर। हाणे इहो असांखे रस्तो तव्हां ॾिसो पिया, असांखे निकिरण जो इहो रस्तो आहे दोस्तों। दोस्तों इहो आहे, हाणे असां तव्हां अजब घर जो असां तव्हांखे दीदार करायोसीं, लाइक बि कजो, ठीकु आहे। हाणे असांजो रस्तो बि तव्हां ॾिसो पिया, इहो असांजे निकिरण जो रस्तो आहे। हाणे वञूं पिया दोस्तों, हाणे रानी बाग वञूं पिया, तव्हांखे रानी बाग जो दीदार कराईंदासीं। रानी बाग वारो अॻिते रहंदुसि दोस्तों, ॿाहिरि निकिरी चुका आहियूं। में ॾिसी सघो था ही गेट आहे अंदरि वञण जो।
भाई कपड़न जो दुकान है ते लगल दोस्तों ये कपड़न की दुकान भी है। नवे नवे डिज़ाइन जावांगे अजब घर में मिली सघन था। दोस्तों हमारे दुकान जा भी थोड़ा दीदार कराएं। अजब घर में काशे वठनी है जावांगे ये दिखी सको तो ये हकीकत में है। दोस्तों ये हकीकत में है। आई मिट्टी जा कोने गेट भी निकलने बाहर आए।